करमपुर बरसा करमपुर थाने जी हद ॾियाणी मक्सी लिंक रोड तां 25 ॾींहं अॻु मीर शेरमुहम्मद खान बिरानी लाड़े वटां नामालूम हथियार बंधन तां अगवा थियल ॻोठ चंगई खान जाफरी लॻ पीरबत सुजरा वासी मुगवी नौजवान अब्दुर्रहमान जाफरी खे हद जी करमपुर पुलिस बाज़ियाब न कराए सघी। मुगवी जी बाज़ियाबी लाइ वारसनि पारां मास्तर मोहम्मद सिद्दीक जाफरी, बालाज खान जाफरी, अली बख्श जाफरी, मोहम्मद इब्राहिम जाफरी, गुलाम कादिर जाफरी, मोहम्मद सुलेमान जाफरी, मुगवी जे भाउ अब्दुल्ला जाफरी, अब्दुल मजीद जाफरी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में सुभाणे तारीख़ 10 जुलाई 2023 बिरो सूमर ॾींहुं सुबुह जो 7:30 वॻे करमपुर भरिसां करमपुर थाणे जी हद मीर बगर खान बिजाणी लाड़े वटि रोड ब्लॉक करे इंडस हाईवे ते धरणो हयो वेंदो। मुगवी जे वारसनि मूजिबि धरणे में जाफरी बिरादरी समेत मुख़्तलिफ़ तंज़ीमनि जा अॻुवान ऐं कारकुन वॾी तइदाद में शिरकत कंदा।